जो उमर तोमल ईद सां सोयवरती सुमरा वही विचारन विसरी खुशी ऐं ख़रीद फिकण कया शहीद मारू मुल्क मलीर जा। दोस्तों, अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन टंडो मोहम्मद खान चैप्टर जे तरफ़ां सिंधी ॿोली जे नामियारे अदीब दानिश्वर नावेल निगार मोहतरम मंज़ूर तहीम जे नावेल तपिश जी रोनमाई तक़रीब ऐं उन नावेल ते 82 वियक जे हवाले सां असां सभु दोस्त गॾु थिया आहियूं। असांजी अॼोकी नशिस्त जो जेको पहिरियों सेशन आहे उहो आहे नावेल तपिश जी रोनमाई। ऐं आउं गुज़ारिश कंदुसि असांजे इंतिहाई क़ाबिल एतिराम सिंधी ॿोली जे नामियारे अदीब ऐं दानिश्वर मोहतरम साईं फ़हीम नूनारी साहब, साईं डॉक्टर कादर बख्श मंगफी साहब, असांजो PhD डॉक्टर साहब, साईं अब्दुल ख़ालिक मंगफी, साईं रफ़ीक आसलिगारी, डॉक्टर जमाल नासिर, साईं एजाज जिस्कानी, चाचा नूर हसन भट्टी, सभिनी खे पाण अचनि असां सभु गॾिजी सभ खां पहिरीं नावेल जी रोनमाई कंदासीं ऐं उन खां पोइ नावेल ते मुख़्तलिफ़ दोस्त पंहिंजे अभ्यास जे हवाले सां पंहिंजा वीचार वञींदा। मोहतरम आशिक़ गाओ अंजुमन तरक़ी पसंद मुस्तफ़ीन जो इंतिहाई असांजो जाकोड़ी साथी, हुन सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके दोस्त पहुची सघनि वरी 2 सेशन में करूं था मुहरत खे। साईं गुलाम मुस्तफ़ा मालवन साहब खे असां दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। डॉक्टर शहबाज साहब, ऐं किताब तव्हांजे अॻियां पिया आहिनि गुलनि में, ऐं जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त ही नई तख़लीक़ आहे सिंधी ॿोली इल्म ऐं अदब में हिकिड़े ख़ूबसूरत किताब जो वाधारो आहे। हिन किताब जी मुहरत जे हवाले सां तव्हांजे हथड़नि जा गुलाब हिन किताब ऐं हिन किताब जे लेखक जे लाइ हौसला अफ़ज़ाई जो जौहर साबित थींदा। मोहतरम फ़हीम नूनारी साहब, डॉक्टर कादर बख्श मंगफी, साईं रफ़ीक आसलिगारी, साईं एजाज जिस्कानी, डॉक्टर जमाल नासिर, साईं आगा जान आगा, चाचा नूर हसन भट्टी, अजी अत्या बतूल रहमतुल्लाह फैतो, तव्हांजे हथड़नि जे गुलाब सां जो कि हिन तक़रीब जी पहिरीं नशिस्त तौरु नावेल तपिश जी मुहरत करे रहिया आहिनि। ऐं असां जो कि हिन तक़रीब में तपिश नावेल जे तख़लीकार मोहतरम साईं मंज़ूर तहीम साहब खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियूं था ऐं इहा उमेद रखूं था त हिन किताब मां सिंधी ॿोली इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़ नौजवान जेके आहिनि उहे ज़रूरु पंहिंजे मुस्तक़बिल जूं के रोशन राहूं तलाश करण जी कोशिश कंदा। महिरबानी। थी वियो।